सलाम आहे। तव्हां बशीर खान कुरैशी जे जेको आहे सो मट आहियो, सम्झी असां तव्हांखे उहो उहिदो था ॾियूं त असांजा भाइर आहियो, असां बि दिलेरियूं भेनर आहियूं, तव्हां जहिड़े छीहनि जूं भेनर आहियूं। असां तव्हांखे घुरायो आहे हिन वक़्तु, असांखे ॿाहिरि बीठा आहियूं, नंढड़ा बचड़ा ॿाहिरि बीठा आहिनि। असां ई आख़िर ईअं न ठाहिया आहिनि, ये झिरकियूं चूंब में कख वटि खणी वञी खाईंदियूं न, असां ईअं आख़िर इहे ठाहिया आहिनि। तव्हांखे जस हुजे, तव्हांखे का हिमत कई आहे, तव्हांखे सॼी सिंध जो सलाम थी करे, ऐं तव्हां पक सम्झो असां तव्हां गॾु बीठा आहियूं। तव्हांजूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं, तव्हां जहिड़नि भाइरनि जो असांजे मथां इमदादी आई आहे, महिरबानी आहे तव्हां असां असां निधन आहियूं, असां तव्हांजूं भेनर निधन आहियूं। असां पंहिंजे ॾे जा मालिक कयो, घबरायो न, तव्हां जेका हिमत कई आहे न, इन तव्हांखे सॼी सिंध साराहे थी, इन हिमत खे बरक़रार रखो इंशाअल्लाह। असां तव्हां गॾु आहियूं, असां तव्हांजी आवाज़ सां गॾु आहियूं, असां तव्हांजी आवाज़ सां गॾु आहियूं। अलाह तव्हां हिमत असां तव्हां भाइरनि शीहनि ते नास थियूं पयूं, असां तव्हांजी ख़ातिर ॿाहिरि निकिरी बीठियूं आहियूं। हीअ आख़िर जेके आहिनि सो अचण वञण जी शइ आहे, ख़ाली हथ खणी वेंदासीं। जेकॾहिं अॼु मरी पियासीं त तव्हां जहिड़नि भाउनि तो सदिके आहियूं, ठीकु आहे न, काई ॻाल्हि न आहे, मसइलो ई न आहे, ठीकु आहे। मरण बरहक़ आहे, मरण मिणो न आहे। जेकॾहिं शहीद थी वियासीं, मरियासीं त शहीद आहे। असां तव्हां भाइरनि जो आसरो हुयो, इंतज़ारु हुयो, तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां असांजे कखनि में आया आहियो। असां भेनर तव्हां जूं आहियूं, असां सिंधियुनि भाइरनि जी इज़त आहियूं, असां तव्हां जहिड़नि गैरतनि भाउनि जूं भेनर आहियूं, तव्हां जहिड़नि भाइरनि छीहनि जूं धीअरूं न्याणियूं आहियूं। डॉक्टर नियाज़ कालाणी तव्हां वटि पुॻो आहे ऐं तव्हां ॿियनि कॉम्परेसन खे कहिड़ो पैगाम ॾींदो ऐं छा चवणु चाहींदो त हू तव्हां जहिड़ा छा कनि? लतीफ़ भलीजे खे बि ख़ासि पैगाम ॾियणु था चाहियूं त असांजी ईअं ई जीअं भाऊ आयो आहे ईअं ई असांजी उहो बि मदद करणु अचे। ऐं कादिर मक्सी भाऊअ खे बि असां पैगाम ॾियणु था चाहियूं, जीअं हे असां वटि भाऊ आयो आहे त उहो बि असांजे कखड़नि में अचे, असांजो हाल ॾिसी वञे। डॉक्टर नियाज़ कल्याणी सम्झी। ऐं जेको आहे सो असां अहिड़ो उन्हनि खे सारायूं था, ऐं जीअं असांजो मुस्तफ़ा इहो कुरैशी हुयो, बशीर ख़ान कुरैशी, असां एतिरी अहमियत हिननि खे था ॾियूं, भाऊअ खे था ॾियूं, जो हिन वक़्तु असांजे कखड़नि में आयो आहे, असांजी इज़त कई अथई, इन खां वधीक असांजी इज़त कहिड़ी हूंदसि। अलाह आबाद कंदुसि बचड़नि खे, परवरिजगार अहिड़नि ॿाहिरनि खे कोसी वाह न ॾींदो, हे असांजा शींहं ॿाहिरि आहिनि, असां राति जो बि तव्हांजी महिरबानी। No,